Welcome to Synsoft Studio. This is Sahil Jandio. So अॼु जेको असां वीडियो था सिखूं उन जे बारे में असां जेकी बारे में सिखूं था उहा मोबाइल फ़ोन आहे। त मोबाइल फ़ोन कीअं थी कमु करे, मोबाइल फ़ोन जा सिग्नल्स कीअं था ट्रेवल थियनि, मोबाइल जा सिग्नल्स किथां था अचनि, छा सैटेलाइट जे मथां असां रिसीव था कयूं या असां का ॿियो सोर्स आहे, ऐं टावर्स जो छा रोल आहे मोबाइल फ़ोन जे इन में यूज़ करण में, ऐं मोबाइल जा जनरेशन्स कहिड़ा आहिनि, ऐं मोबाइल फ़ोन में जेका सिम आहे उहा कीअं सिग्नल्स रिसीव थी करे। लेट सी असां उन में असां ॾिसंदासीं त मोबाइल फ़ोन जा सिग्नल्स, मोबाइल जनरेशन्स ऐं टावर जा सिग्नल्स। सभ खां पहिरियां असां ॾिसूं नॉर्मली जीअं असां सेंड ऐं रिसीव था कयूं सिग्नल्स थ्रू टावर जी मदद सां, उहे टावर सिग्नल मोबाइल फ़ोन जा हूंदा आहिनि। यानी कि जॾहिं बि असां मोबाइल फ़ोन इस्तेमालु कंदासीं त असांजा जेके सिग्नल्स हूंदा उहे एनालॉग ई हूंदा आहिनि, ऐं जेके सिग्नल्स असां ॾिसी न सघंदा आहियूं, जेके हवा जे दौरान या हवा जीअं हूंदा आहिनि उहे असां ॾिसी सघंदा। लेट सी उन जे बारे में असां वधीक ॾिसूं था। जॾहिं असां मोबाइल फ़ोन खे ॾिसंदासीं त उन जे मोबाइल जो जेको हेठियों हिसो हूंदो आहे उन में जेके मोबाइल फ़ोन जे इनसाइड जेके अंदरि हूंदो आहे उहो माइक्रोफोन सिग्नल्स वॉइस जेको असां ट्रेवल कराईंदा आहियूं। हीअ असांजो जीअं हीअ मोबाइल आहे उनखे असां ओपन कयो आहे, ऐं उनजो हीअ जेका असांजी माइक जी जॻह, हीअ जॻह हितां ही माइक जी जॻह जंहिंजे थ्रू सिग्नल्स रिसीव थींदा आहिनि या असां सेंड कंदा आहियूं। रिसीव कोन थींदा आहिनि छो त माइक्रोफोन सां असां इनपुट ॾींदा आहियूं वॉइस पंहिंजो। हीअ ॾिसो हितां एनालॉग जा सिग्नल्स इन था थियनि जेको असांजो वॉइस असां ॻाल्हाईंदा आहियूं, ऐं उनखां पोइ डिजिटल हीअ जेकी आई सी आहे एज़ जीअं असां प्रीवियस वीडियो में सिखियोसीं त मोडियम जो छा कमु आहे। हीअ हिते एक्चुअली कमु थींदो आहे, मोडियम वारो कमु हिन में। उनखां पोइ जॾहिं डिजिटल सिग्नल्स थींदा त मोबाइल फ़ोन में अंदरि हलिया वेंदा, ऐं उनखां पोइ उहे प्रोसेस जीअं प्रोसेसर वग़ैरह हूंदा उहो उनखे प्रोसेस कंदो आहे। जेके सिग्नल्स हूंदा आहिनि ज़ीरो एंड वन्स जी फॉर्म में हिन जॻह ते थींदा, जीअं असां प्रीवियस वीडियो में ऑलरेडी सिखियो आहे। जॾहिं हितां ॾिसो हीअ सिग्नल्स हितां ईंदा, हीअ डिजिटल थी वेंदा, उनखां पोइ हिते ॾिसो हीअ डिजिटल सिग्नल जीअं असां ज़ीरो एंड वन वारा इस्तेमालु। जॾहिं बि सिग्नल्स लो हूंदा उन जॻह ते ज़ीरो अची वेंदो, जॾहिं स्ट्रॉन्ग सिग्नल्स हूंदा उन जॻह ते वन अची वेंदो। जीअं हीअ असां लिखियो आहे हिते ज़ीरो इक्वल टू लो, इट मीन्स त जेको लो असांजो अची वेंदो कंहिंजो सिग्नल जा लो। उनखां पोइ जॾहिं असांजो वन हूंदो त इहो हाई सिग्नल्स हूंदा। हीअ अंदरियों हिसो हुयो मोबाइल फ़ोन जो जेको माइक जी जॻह ते असां ॻाल्हाईंदा आहियूं वॉइस, उहो असांखे कीअं अंदरि वेंदो आहे मोबाइल में। लेट सी अॻिते असां ॾिसूं था। उनखां पोइ मोबाइल जो मथियों हिसो जिते एंटीना लॻल हूंदी आहे, मीन्स जॾहिं असां हीअ मोबाइल ओपन कई आहे अंदरियों हिसो हुनजो जेके मशीनरी हुनजी ॾिसूं था त हिन जॻह ते हीअ एंटीना लॻल आहे। हीअ ॾिसो हिन में असां एंटीना जेका सिग्नल्स रिसीव कंदी आहे, जीअं ऑलरेडी असां जेके टेलीविजन्स में ॾिसंदा आहियूं त उते सिग्नल्स वग़ैरह असां रिसीव कंदा आहियूं एंटीना जी मदद सां। सेम तरीक़े सां मोबाइल फ़ोन में बि एंटीना ही लॻल आहे। हीअ ॾिसो असां हिते एंटीना, हिते माइक्रोवेव जेके सिग्नल्स रिसीव थींदा आहिनि। जीअं ॾिसो हिते जॾहिं बि कॉल ईंदी त सिग्नल्स हिते रिसीव थींदा, या जिन खे असां माइक्रोवेव बि चवंदा आहियूं या इलेक्ट्रोमैग्नेटिक एम्पलीट्यूड फ्रीक्वेंसी बि चवंदा आहियूं, जेको असांजो वॉइस हूंदो आहे फ्रीक्वेंसी जी मदद सां। उनखां पोइ जेके वॉइस हूंदो हीअ ॾिसो सिग्नल्स कीअं ट्रेवल था कनि एंटीना जे थ्रू। जेके सिग्नल्स हूंदा ज़ीरो एंड वन जे फॉर्म में हूंदा, जीअं ऑलरेडी असां चयोसीं प्रीवियस में। हीअ ॾिसो ज़ीरो वन ज़ीरो वन ज़ीरो वन ज़ीरो वन ज़ीरो। उनखां पोइ हीअ ॾिसो सिग्नल जी ही एनालॉग आहे, हीअ डिजिटल असांजा उन्हनि में कन्वर्जन जेको मोडियम असां चयोसीं उन जे थ्रू असां हीअ वन ॾिसो हाई हूंदा, हीअ ॾिसो लो सिग्नल्स हूंदा, वन हाई सिग्नल्स, उहे ॾाढा हिक ॿिए सां मिलियल सिग्नल्स हूंदा आहिनि। हिते असां ॾिसंदासीं त ज़ीरो आहे, हिते वन आहे, इट मीन्स जीअं सेम असां सिखियोसीं त ज़ीरो इक्वल टू लो ऐं वन इक्वल टू हाई सिग्नल्स। जेकॾहिं असां वॉइस असां कॉल था कयूं त उहो असांजो कीअं वेंदो आहे, आवाज़ु हासिलु करणु ऐं रिसीव करणु या आवाज़ु असां मोकिलण लाइ कीअं मोबाइल फ़ोन जो इस्तेमालु कयूं था। ॾिसो जॾहिं असां कॉल कयूं था या को ॿियो कॉल करे थो त सिग्नल्स जॾहिं असां कॉल थींदी कॉल खां पोइ हीअ सिग्नल्स हितां ॾिसो हितां ट्रेवल था थियनि मोबाइल फ़ोन में। पहिरियों तव्हां नंबर मिलायो, नंबर मिलाइण खां पोइ तव्हांजा सिग्नल्स वेंदा, हीअ हिते ॾिसो सिग्नल्स तव्हांजा ट्रेवल था कनि हितां। उनखां पोइ कॾहिं कॾहिं असांजा सिग्नल्स सही तरीक़े सां असां वटि रिसीव न थींदा आहिनि।
या जेके बिजली जी मशीन हूंदियूं आहिनि या बारिश जे करे सिग्नल्स असां वटि सही रसाई न कंदा आहिनि। जीअं ॾिसो ही डिवाइसिस आहिनि इलेक्ट्रॉनिकल, इन्हनि जे करे बि सिग्नल जेके हूंदा आहिनि ड्रॉप थींदा आहिनि। जिते घणा ही डिवाइसिस रखियल हूंदा आहिनि त उते ही इस्तेमालु असांजा जेके सिग्नल्स हूंदा आहिनि उहे घटि असां वटि रिसीव थींदा आहिनि। कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त जेकी दुनिया जी ॻोल्हाई आहे उन जे करे बि सिग्नल्स असां वटि सही तरीक़े सां रिसीव न थींदा। अगरि सैटेलाइट हुजे त हिन जेके कर्व शेप आहे वर्ल्ड जो दुनिया जो त उन जे करे बि असां सिग्नल्स रिसीव न कंदा आहियूं। हिन प्रॉब्लम खे हल करण जे लाइ जेको टावर्स इंट्रोड्यूस कराया विया। मीन्स जॾहिं ही जेके प्रीवियस असां ॾिठोसीं इलेक्ट्रॉनिक डिवाइस उन्हनि जे थ्रू असां सिग्नल सही तरीक़े सां रिसीव न कंदा आहियूं त उन जे करे ई असां टावर्स इंट्रोड्यूस कराया। ऐं मोबाइल फ़ोन टोटली वायरलेस न आहे, उहा वायर्ड आहे। वायरलेस तॾहिं आहे जॾहिं असां टावर खां पाण वटि रिसीव कंदा आहियूं सिग्नल्स, तॾहिं उहे वायर्स आहे। अदरवाइज़ वायर्स आहे, वायरलेस उते आहे जॾहिं असां मोबाइल फ़ोन जा सिग्नल्स रिसीव कंदा आहियूं, तॾहिं उहे वायरलेस आहे। ॾिसो इन खे इशू खे ख़तमु करण जे लाइ टावर्स इंट्रोड्यूस कराया विया। जीअं ॾिसो हिते ॾेखारे वियो आहे त ही कॉल थी वञे हितां सिग्नल्स हिते रिसीव थींदा। ही टावर्स हिते सेल्युलर टेक्नोलॉजी, हिननि खे जेके ईअं चई सघूं था असां त जेके टावर्स आहे उनखे असां सेल्युलर टेक्नोलॉजी चवंदा आहियूं। सिग्नल जॾहिं बि रिसीव थींदा आहिनि टावर्स वटि त उहे हाई फ्रीक्वेंसी लाइट में कन्वर्ट थींदा आहिनि। टावर्स सभु हिक ॿिए सां कनेक्टेड हूंदा आहिनि फाइबर ऑप्टिक केबल सां। ही तव्हां रोड्स जे साइड में ॾिठो हूंदो त लिखियलु हूंदा फाइबर डेंजर फाइबर, यानी कि ही फाइबर ऑप्टिकल केबल इंटरनेट जे लाइ विछायल आहे। इवन पूरे पाकिस्तान में फाइबर जे थ्रू ई सभु सिग्नल्स रिसीव ऐं सेंड थियनि था। हिते ॾिसो असां ॾेखारण जी कोशिशि कई आहे त टावर्स कीअं दुनिया सॼी में डिवाइडेड थियनि। ही डायगोनलिकल हेक्सागोनल सेल ठहियल हूंदा आहिनि सॼी दुनिया में, जिते टावर्स पाण में असां रखंदा आहियूं उन हिक हिक सेल में, यानी कि एरिया रखियल आहे जिते टावर्स खे इंटरलिंकड कयो वेंदो आहे। जीअं ॾिसो हिते असां एरिया ठाही आहे, उनखां पोइ टावर्स असां हिते लॻाए छॾिया आहिनि, कंहिं बि नेटवर्क जा थी सघनि था। ऐं हिते असां उहे टावर्स खे वायर जे थ्रू कनेक्शन ॾिनो आहे हिननि खे। मीन्स जॾहिं बि वायर्स कनेक्शन्स हूंदो त उहो हितां जो हिननि जी मदद सां टावर्स उहे कनेक्टेड हूंदा। ही ॾिसो हिते असां टावर्स छो न कया आहिनि, जस्ट फाइबर ऑप्टिक केबल हिक ॿिए सां कनेक्शन्स हिननि खे ॾिनो वियो आहे। मीन्स के टावर्स जो वॾो रोल आहे मोबाइल फ़ोन खे इस्तेमालु करण लाइ। अच्छा, हाणे ॾिसंदासीं त असां जॾहिं को कॉल करे थो त उहे असांजा कीअं सिग्नल्स रिसीव था थियनि या वञनि था होॾे जंहिं ते असां नंबर था हलायूं। अचो उन जो तरीक़ो असां ॾिसूं। कॉल प्रोसेस वञी फॉर एग्ज़ाम्पल ही लेडी कॉल करे थी हिन ॾे त कॉल फॉर एग्ज़ाम्पल रिंग वई, रिंग करण डायल नंबर थियो, सिग्नल्स असांजा ॾिसो हितां नंबर डायल थियो, ही सिग्नल्स विया, ही सिग्नल्स ॾिसो रिसीव थिया हिते टावर वटि। हितां सिग्नल्स रिसीव थींदा टावर खे, उनखां पोइ ही ॾिसो जॾहिं कॉल प्रोसेस वेंदी त इलेक्ट्रॉनिकल जेके मैग्नेटिक सिग्नल्स हूंदा, ही जेका लाइट ॿरे थी, ही जेका लाइट ॿरे थी इहो असांजी कॉल जी सेंडिंग आहे। हिते ॾिसो कॉल असां जीअं प्रीवियस में ॾिठोसीं हिते कॉल वई, ही सिग्नल्स हिते पहुता टावर्स वटि, टावर खां पोइ ही सिग्नल्स हिते ही इलेक्ट्रिकली फॉर्मेट में अची वेंदा। ही हिते सिग्नल्स वञनि था, हिते ॾिसो सिग्नल्स डेस्टिनेशन टावर ॾे वेंदा। ही ॾिसो जीअं मथां आया त ही उनखां पोइ ही असांजी जेका लाइट आहे उहा लाइट थ्रू दी विद दी हेल्प ऑफ हिन सां ट्रेवल कंदी। उनखां पोइ जॾहिं रिसीव कॉल थींदी आहे उनजो मैथड कहिड़ो आहे, हीअ असां जॾहिं कॉल रिसीवर जे उन में टावर जे भरिसां अची वञे, ही सिग्नल ॾिसो हिते ही बंदो बीठो आहे, इन ॾे कॉल रिसीव थी थिए, हिते हिन सिग्नल्स उन ॾे वापसि अचनि था ऐं हिते जॾहिं रिसीव थींदा त कॉल जॾहिं अटेंड कई वञिबी आहे तॾहिं हू रिसीव थींदा आहिनि। उनखां पोइ जीअं असां पहिरियों ॾिठोसीं त वॉइस में जॾहिं कॉल ईंदो त उते असांजो स्पीकर रखियलु हूंदो आहे, एयरफोन या एयरपीस असां स्पीकर चई वञिबो आहे उनखे। हिते कॉल रिसीव थी, अंदरि जो हिसो मोबाइल जो ही स्पीकर जिते आवाज़ु असांजो रिसीव कंदा आहियूं, उनजो जेको बि ॻाल्हाईंदो उहो असांजो रिसीव थींदो आहे। हाणे असां ॾिसंदासीं त जॾहिं असां कॉल वञे थी त उनखे जिते असांजो वञे थो त असांजी फ्रेंड जो या कंहिंजो बि टावर असां लोकेट कीअं था करे सघूं। जीअं ही हिते रखियलु आहे, ही टावर्स मुख़्तलिफ़ आहिनि त जिते असांजी मोबाइल फ़ोन हूंदी आहे त उनजे थ्रू किथे असांजा सिग्नल्स रिसीव था थियनि त उहे असां ॾिसंदासीं।
जॾहिं बि मोबाइल फ़ोन जी सिग्नल्स हूंदा उन्हनि जी होम MSC हूंदी आहे, यानी कि मोबाइल स्विचिंग सेंटर। मोबाइल स्विचिंग सेंटर उनखे चइबो आहे जॾहिं तव्हां बि कंहिं बि जॻह ते स्टे कयो था, उहा तव्हांजी जेका होम MSC थी वेंदी आहे। ऐं अर्जेंटली तव्हां किथे हिकु टावर खां ॿिए टावर जी रेंज में अची वेंदा आहियो त तव्हांजी जेका एड्रेस हूंदी आहे उहा चेंज थींदी आहे। पहिरियों तव्हांजी होम MSC हूंदी आहे, यानी कि मोबाइल स्विचिंग सेंटर, उन खां पोइ थी वेंदी आहे फॉरेन MSC। मीन्स के जॾहिं तव्हां कुझु ई मिंटनि में तव्हां हिकु टावर खां ॿिए टावर जी रेंज में हलिया वेंदा आहियो, तव्हांखे ऑटोमेटिकली हिकु फॉरेन MSC मिली वेंदी आहे, यानी कि हुन टावर जी एड्रेस। मीन्स के जॾहिं बि तव्हां कॉल कंदा आहियो त तव्हांजी फर्स्ट ऑफ ऑल कॉल वेंदी तव्हांजी होम MSC, यानी कि जेका तव्हांजी पहिरीं एड्रेस हूंदी। उन खां पोइ विदिन मिली सेकेंड में उहा डायरेक्टली होम MSC सेंड कंदी जिते तव्हांजी लास्ट एड्रेस हूंदी। मीन्स होम जेका फॉरेन MSC, मीन्स के जेका तव्हांखे नेक्स्ट एड्रेस मिलंदी आहे। जॾहिं कॉल ॾिसणी आहे त उन्हनि जी रीज़न्स हूंदा आहिनि, जीअं टाइम बेस्ड हूंदी आहे, लोकेशन एरिया हूंदी आहे, टर्न ऑफ मोबाइल हूंदी आहे, यानी कि टाइम बेस्ड तव्हांजी फॉर एग्जांपल मोबाइल फ़ोन तव्हांजी कंहिं ॿी मोबाइल सां बिज़ी आहे त उहो बि एरिया ॿुधाईंदो आहे, या तव्हांजी लोकेशन कंहिं ॿी लोकेशन में आहे, अहिड़ी लोकेशन एरिया में आहे जिते तव्हांजा सिग्नल्स रिसीव नथा थियनि, या तव्हांजी मोबाइल फ़ोन ऑफ आहे। उहे सभु कंडीशन्स तव्हांखे इन जे थ्रू ॾिसंदासीं। ऐं लेट्स इनखे असां ज़ूम करे ॾिसूं था त उनजे अंदरि हिस्से में कीअं असां रिसीव था कयूं सिग्नल्स। फॉर एग्जांपल तव्हांजी पहिरीं होम MSC हीअ तव्हांजी तव्हां फॉर एग्जांपल पंहिंजी जेका मेन एड्रेस आहे उहा तव्हां छॾी आहे। जीअं तव्हां छॾे वेंदा उहा त तव्हांजी जेका एड्रेस हूंदी तव्हांजी सेकंड अची वेंदी। जीअं फॉर एग्जांपल जीअं तव्हां पंहिंजी पहिरीं एड्रेस खे छॾे करे नेक्स्ट एड्रेस ते ईंदा त तव्हांजी जेका लोकेशन हूंदी अपडेट थींदी। अपडेट जीअं थी वेंदी तव्हांजी जेका नेक्स्ट एड्रेस हूंदी उहा अची वेंदी फॉरेन MSC। मीन्स पहिरियों तव्हांजी एड्रेस MSC जेका होम MSC हूंदी, उन खां पोइ तव्हां पंहिंजी रेंज छॾी, तव्हांजी नेक्स्ट जेका लोकेशन हूंदी तव्हांजी अपडेट थींदी। अपडेट थियण खां पोइ तव्हांखे जेका नेक्स्ट एड्रेस मिलंदी उनखे फॉरेन MSC चयो वञिबो आहे। मीन्स के जॾहिं ही कॉल तव्हां पहिरियों ॾिठोसीं, जीअं कॉल मिलाईसीं त कॉल जॾहिं बि रिसीव थींदी त हुनजी MSC हूंदी। जीअं हिन लेडी हिन कॉल कई, हिन जी होम MSC ही आहे। उन खां पोइ जॾहिं ही कॉल मिलाईंदी कंहिं ॿिए ॾे त हू सिग्नल्स हिन ॾे ईंदा। होम MSC कंहिंजी जेके हुन बंदे ॾे फ़ोन कई हुई त उनजी जेका MSC होम MSC आहे, पर हुनजी होम MSC न आहे, छो त हुन पंहिंजी होम MSC छॾे चुको आहे, कंहिं ॿी रेंज में हले वियो आहे। हीअ ॾिसो जॾहिं होम MSC हुन ते न हूंदो त हुनजी जेका पहिरियों होम MSC ॾे फ़ोन ईंदी, उन खां पोइ जेका हुनजी जेका नेक्स्ट हूंदी उहा फॉरेन MSC में। अगरि हुनजी कॉल रिसीव थिए थी, हुनजी रेंज हुन सेम MSC में आहे त उते अची वेंदी। अदरवाइज़ उहा जेका एड्रेस जेका कॉल फॉरवर्ड कई वेंदी फॉरेन MSC में। जीअं हीअ हिते ॾिसो पहिरियों होम MSC में, अदरवाइज़ जेका कॉल वेंदी उहा फॉरेन MSC में हली वेंदी। होम MSC फॉरवर्ड कॉल कंदी आहे कंहिंजे फॉरेन MSC ॾे होम MSC ॾे। फॉर एग्जांपल ॾिसो होम MSC हिते कॉल तव्हांजी रेंज में न आयो, पर तव्हां फॉरेन MSC में, यानी कि पहिरियों कॉल हिते ईंदी, पोइ तव्हांजी कॉल हेॾे हली वेंदी। विदिन सेकंड में जीअं तव्हांजी रिंग वेंदी आहे, कुझु सेकंड्स में कॉल रिसीव थींदी आहे त उहा होम MSC ॾे बि वेंदी आहे। उन खां फॉरन बाद जेका हूंदी आहे एड्रेस हुनजी जेका जोन्स फॉर एग्जांपल जीअं जोन्स लिखियलु आहे त हिन जी एड्रेस ॾे हली वेंदी जेका फॉरेन MSC हूंदी आहे। फ्रीक्वेंसी एक्सपेक्टरम छा हूंदियूं आहिनि? जॾहिं टावर्स तमामु घणा बिज़ी हूंदा आहिनि, यानी कि बिलियंस ऑफ सब्सक्राइबर कनेक्टेड हूंदा आहिनि सेम टाइम। मीन्स के मोबाइल फ़ोन तमामु घणा जेके हूंदा आहिनि उहे सिग्नल्स कनेक्टेड हूंदा आहिनि मोबाइल फ़ोन सां। जेके हज़ारें लखें जेके मोबाइल फ़ोन्स या सिमियूं रजिस्टर्ड हूंदियूं आहिनि, कनेक्टेड एक्टिव हूंदियूं आहिनि सेम टाइम में, रिसीविंग कंदियूं आहिनि या कॉलिंग कंदियूं आहिनि सेम टाइम में, त उनखे फ्रीक्वेंसी स्पेक्ट्रम चयो वञिबो आहे। ही इशूज़ ॿिनि तरीक़नि सां हल कयो वञिबो आहे, यानी कि एक्टिव हुजनि, असांजे टावर्स कीअं फैसिलिटेट मिले, कीअं असांखे सिग्नल्स रिसीव थियनि। हेतिरनि वॾी चवंदा आहिनि नेटवर्क बिज़ी आहे, ईअं असांजे बार बार मैसेज अची ईंदो आहे। फ्रीक्वेंसी स्लैश डिस्ट्रीब्यूशन आहे या मल्टीपल एक्सेस टेक्निक्स आहे। ही ॿ अहिड़ियूं टेक्निक्स आहिनि हिननि मसइलनि खे हल करण जे लाइ ही ॿ टेक्नोलॉजीज़ इशू कयूं वयूं, यानी कि इंट्रोड्यूस कयूं वयूं। फ्रीक्वेंसी स्लैश डिस्ट्रीब्यूशन छा डिफरेंट फ्रीक्वेंसीज़ मोबाइल फ़ोन खे फैसिलिटेट कयो वञिबो आहे, यानी कि उन्हनि खे डायरेक्टली रजिस्टर कयो वञिबो आहे। जीअं सिम हूंदी आहे असांजी, सिम रजिस्टर थी वेंदी आहे असांजी, त तॾहिं असां उन्हनि खे सिग्नल्स वग़ैरह रिसीव करे सघूं था। ऐं कॾहिं कॾहिं असां रिसीव मैसेज कंदा आहियूं योर नंबर इज़ नॉट रजिस्टर्ड,
यानी कि जेको नंबर हूंदो आहे उहो असांजो कॾहिं कॾहिं रजिस्टर न हूंदो आहे त असांखे मैसेज अची वेंदो आहे इन करे रजिस्टर फ्रीक्वेंसी डिस्ट्रीब्यूशन अची वेंदी आहे त तव्हांजी जेका मोबाइल फ़ोन हूंदी आहे त तव्हांजी रजिस्टर यानी कि उन नेटवर्क सां सिग्नल्स रिसीव न थींदा आहिनि असांजा उन खां पोइ मल्टीपल एक्सेस टेक्निक यानी कि सेम ई टाइम में सिग्नल्स तमामु घणा जीअं सिग्नल्स हूंदा आहिनि तमामु वॾी एरिया में असां सिग्नल्स रिसीव न करे सघंदा आहियूं जीअं असां कंहिं ॿारहाड़ी एरिया में हलिया वेंदा आहियूं त मल्टीपल एक्सेस टेक्निक असां उन में यानी कि टावर्स हिकु हूंदो आहे ऐं असांजे जेके यूज़र्स तमामु घणा हूंदा आहिनि ऐं एरिया उनजी जेको डिस्टेंस हूंदो आहे तमामु घणो हूंदो आहे तॾहिं असांजी कॾहिं सिग्नल्स कॉल जे दौरान ड्रॉप थींदा आहिनि ऐं जेके सिग्नल्स हूंदा आहिनि वीक थींदा आहिनि या कॉल असांजी ड्रॉप थींदी आहे बार बार असांजी सिग्नल्स जे करे कॉल ड्रॉप थींदी आहे ऐं बंदि थी वेंदी आहे हीअ असांजा ॿ टेक्निक फ्रीक्वेंसी सेलुलर डिस्ट्रीब्यूशन ऐं मल्टीपल एक्सेस टेक्निक फॉर एग्ज़ाम्पल हिते असां तव्हांखे सम्झाइण जी कोशिशि था कयूं त जेकॾहिं मल्टीपल माण्हू सभु कॉल एट द सेम टाइम सभु ॻाल्हाइनि था ऐं हीअ ॾिसो था फ्रीक्वेंसी सेलुलर डिस्ट्रीब्यूशन यानी कि सेम टावर्स कुझु 4 लॻल आहिनि फॉर एग्ज़ाम्पल केतिरनि मोबाइल फ़ोन खे सर्विसिस ॾियनि था यानी कि हीअ ॾाढी तॾहिं असांजे कंजक्शन तमामु घणी नेटवर्क ते अची वेंदी आहे छो त इन्हनि जे दौरान ई असां न कॉल रिसीव करे सघंदा आहियूं न असां सेंड करे सघंदा आहियूं इन्हनि जी मदद सां ही मल्टीपल एक्सेस आहे यानी कि सेम जीअं मूं चयो त तमामु घणा माण्हू या एरिया तमामु वेकिरी हुजे सिग्नल्स उते तमामु घटि अचनि या असां हुननि जी डेटा रिसीव नथा करे सघूं त उन्हनि जी मदद सां असांजी हीअ शयूं अची वेंदियूं आहिनि मीन्स के मल्टीपल एक्सेस हुजनि एरिया वॾी हुजे त मल्टीपल एक्सेस टेक्निक इस्तेमालु कई वेंदी आहे उनखां पोइ मोबाइल जनरेशन्स आहिनि छा ऐं उन्हनि जी जनरेशन्स कहिड़ियूं आहिनि जीअं 1G आहे 2G आहे 3G आहे 4G आहे ठीकु आहे ॾिसो यानी कि ॾिसूं असां हुन जूं कहिड़ियूं टेक्निक्स आहिनि कीअं इस्तेमालु थींदियूं फर्स्ट जनरेशन मोबाइल फ़ोन जा जेकी हूंदी उहा जीअं वायरलेस मोबाइल आहे उनजी डेटा स्पीड केतिरी आहे 2.4 kbps यानी कि किलो बिट्स पर सेकंड यानी कि 2.4 KB उनजी डेटा हूंदी किलो बाइट्स पर सेकंड बिट्स आहे बाइट न आहे बल्कि बिट्स आहे यानी कि एतिरी उनजी स्पीड हूंदी आहे हिन में वधीक प्रॉब्लम्स कहिड़ा हूंदा जीअं वायरलेस सिग्नल्स हूंदा उहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एनालॉग सिग्नल्स हुया ॿिया हुनजा कोई बि पुअर वॉइस क्वालिटी यानी कि सिग्नल वॉइस जेको हूंदो असांजो पुअर यानी कि टुटल फुटल हूंदो ऐं हिन जी फ्रीक्वेंसी डिवीजन मल्टीपल एक्सेस स्पेक्ट्रम एफिशिएंटली वे यानी असां पोयों सिखियोसीं त एरिया जो मसइलो हूंदो जेकॾहिं वधीक एरिया में हूंदो त हिन जा सिग्नल्स असां रिसीव नथा करे सघूं ही फर्स्ट जनरेशन मोबाइल आहे उनखां पोइ सेकंड जनरेशन ही जीअं ॾेखारे वियो आहे हिते त मोबाइल फ़ोन जेका आहे उहा नोकिया जी रखी वई आहे हिते ही सेकंड जनरेशन मोबाइल आहे मीन्स जॾहिं बि असां ॾिठो आहे हिनखे त हिन में असां कहिड़ियूं शयूं हूंदियूं हिन जी जेके डेटा स्पीड आहे 50 kb बिट्स आहे यानी कि 50 किलो बाइट्स बिट्स पर सेकंड आहे फैसिलिटेट सिम ट्रांजेक्शन्स मीन्स के कोड डिवीजन मल्टीपल एक्सेस या टाइम डिवीजन मल्टीपल एक्सेस हिन जी हूंदी यानी कि फैसिलिटी SMS ट्रांजेक्शन्स हूंदी पोइ में असां SMS वग़ैरह न पिया करे सघूं इंटरनेट ब्राउज़िंग जीअं ही मोबाइल फ़ोन ॾेखारी वई आहे हिन में असां इंटरनेट ब्राउज़िंग थींदी हुई नॉर्मल वधीक न ही सेकंड जनरेशन मोबाइल उनखां पोइ थर्ड जनरेशन में हायर डेटा ट्रांसमिशन्स यानी कि WCDMA या वाइड बैंड कोड डिवीजन मल्टीपल एक्सेस मीन्स ही टेक्निक अहिड़ी आहे जंहिंखे इंक्रीज़ बैंडविड्थ यानी कि डेटा जेका सेंड था कयूं असां उनजी बैंडविड्थ वधीक हुई जंहिंमें कंहिं में बि असां मोकिलियूं पिया उहा असांजी बैंडविड्थ उनजी तमामु घणी डेटा हुई स्पीड उनजी 2 MB हुई यानी कि 2 मेगाबिट्स पर सेकंड्स हुई अलाउ ट्रांजेक्शन यानी कि ट्रांजेक्शन्स उनजी असां करे सघूं था आल्सो कहिड़ियूं GPPS यानी कि जियोग्राफिकल पॉइंट पोजीशन सिस्टम या वॉइस कॉल्स हुयो उहो असां इस्तेमालु करे सघूं यानी कि ऑडियो ऐं वाडियो जेके असां सेंड करे सघूं पिया इन जे SMS जे थ्रू मीन्स के हिन में हाई असां बैंडविड्थ सेंड करे सघूं था 2 MB जी डेटा हिन में असां सेंड करे सघूं पिया मीन्स ये थर्ड जनरेशन फोर्थ जनरेशन में असांजी OFDMA यानी कि ऑर्थोगोनल फ्रीक्वेंसी मल्टीपल एक्सेस मीन्स हिन में असां फोर्थ जनरेशन में हिन में जेका स्पीड आहे उहा डेटा स्पीड आहे 20 खां वठी 100 MBPS यानी कि मेगाबिट्स पर सेकंड यानी कि 20 खां 100 ताईं असां
हाई लेवल मूवीज़ एंड टेलीविज़न असां ॾिसी सघूं था 4th जनरेशन में, जीअं असां 3G ॾिसूं था या 4G ॾिसूं था, उहे असांजियूं हीअ जेके 3rd जनरेशन में तक़रीबन असां 3G यूज़ करे सघूं पिया। या उनखां पोइ मेमो आहे, जीअं मल्टीपल इनपुट आउटपुट जे मल्टीपल डेटा ट्रांसफर एट द सेम टाइम असां सेंड करे सघूं था। लेवल उनजी फ्रीक्वेंसी तमामु वधीक हुई। उनखां पोइ आहे 5th जनरेशन। 5th जनरेशन में छा आहे, पैरेलल डिवाइसिस खे कनेक्ट कई, यानी कि एक्स्ट्रा डिवाइसिस असां कनेक्ट करे सघूं था। जीअं असां कोशिशि कई आहे त हिन में तस्वीर में तव्हां सम्झी सघो। हिन जी डेटा जेका एक्सपेक्टेड स्पीड आहे 10 Gbps आहे, त केतिरी असां पाकिस्तान में अञा लॉन्च कोन थी आहे, ॻाल्हियूं हलनि थियूं त उन में 5G लॉन्च थी वञे, जीअं पाकिस्तान में सभ खां पहिरियां, जीअं ॿियनि कंट्रीज़ में अचे थी, ॿियनि कंट्रीज़ सां गॾु बि पाकिस्तान में बि इंट्रोड्यूस कई वञे। जीअं ॾिसो हिन तस्वीर में 5G मोबाइल फ़ोन रखियल आहे, त असां फ्रिज खे बि कनेक्ट करे सघूं था इन जी मदद सां असां, यानी कि इन्हनि खे यूज़ करे सघूं था, यानी कि AC आहे या कार आहे या कुझु इहे सेल्फ वॉच आहे, इन जी मदद सां असां उन्हनि खे करे सघूं था। यानी कि एयर कूलर हुजे या कुझु बि हुजे, 5th जनरेशन जी इंटरनेट जी स्पीड एक्सपेक्टेड तमामु वधीक आहे। उन्हनि खे असां जॾहिं इस्तेमालु कंदासीं त वधीक असांखे उनजी सम्झ में अची वई हूंदी। होप कि तव्हांखे इहे सभु शयूं सम्झ में आई हूंदियूं। अगरि उम्मीद आहे तव्हांखे असांजो इहो वीडियो पसंदि आयो हूंदो। सिखियो कंप्यूटर आसान सिंधी में कंप्यूटर साइंस जा सभु टॉपिक, त पोइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं पंहिंजे दोस्तनि सां विरायो। थैंक यू फॉर वॉचिंग।